महांगाई जेका आहे इन अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। माण्हू तमामु परेशान आहिनि ऐं क़ुवते ख़रीद जेका आहे उहा माण्हुनि जे लिविंग स्टैंडर्ड खां चढ़ी वई आहे। अहिड़ा ग़रीब माण्हू जिन जी आमदनीअ में त को इज़ाफ़ो न थियो आहे, जिन जे पघारुनि में का चढ़त न आई आहे, मज़ूर जी मज़ूरीअ में का वाध न थी आहे, पर शयुनि जा रेट जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं था कनि, ॼण बाहि लॻी वई आहे क़ीमतुनि खे। ऐं उन जे करे जेको ग़रीब गुरबो आहे, जेको मिसकिन माण्हू आहे, जेको पोरियत आहे, जेको हारी नारी आहे, उहो तमामु घणो परेशान आहे। ऐं उन परेशानीअ जे करे मुल्क जूं जेके हालतूं आहिनि उहे अबतर आहिनि। माण्हू कुझु बि नथा सघनि ऐं माण्हू तमामु परेशान आहिनि, मफ़लूकुल हालीअ जो शिकार आहिनि। त इन सिलसिले में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे अॻुवाण कामरेड निसार अहमद अबड़े साहब वटि। महांगाई वधी वई आहे, इन जो सबबु छा आहे? मेन जेको मुख्य सबबु आहे उहो इंटरनेशनल आहे। जेको कोरोना जे करे सॼी दुनिया अंदरि जेको आहे हिकिड़ो मुआशी जेको बहरान पैदा थियो आहे, उन जा असर पाकिस्तान ते बि आहिनि। उन खां वॾो जेको कारण या जेको सबबु आहे उहो आहे असांजे ख़राबु हुकुमरानीअ जो, बैड गवर्नेंस आहे। हिते चेक बैलेंस कोन्हे, केरु कंहिंखां पुछण वारो कोन्हे ऐं हथ ठोकिया जेके आहिनि उहे अघ मढ़िया था वञनि पिया ऐं उन्हनि खां केर बि चेक बैलेंस करण वारो कोन्हे, पुछा करण वारो कोन्हे त भई हीअ रेट ही तव्हां पंहिंजे मनमानीअ सां पंहिंजे मर्ज़ीअ सां छो पिया हलायो। ऐं नंबर हिकु। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त असां माना गुज़िरियल ईअं सम्झो त 10-12 सालनि खां साॻियनि ई हुकुमराननि जे माना जेके आहिनि उहे कीता लोड़ियूं पिया उन्हनि जे ख़राबु हुकुमरानीअ जा। ऐं हीअ टियों टेन्योर आहे पीपुल्स पार्टीअ खे, त उन जी सिंध में जेका आहे उहा हुकुमरानी आहे। हाणे ॾिसो पाकिस्तान जा 4 सूबा आहिनि, त पंजाब में जेको अटो आहे उहो असां खां 15 रुपया रेट घटि थो हले पियो। असां वटि 75 खां 80 रुपया रेट थो हले पियो ऐं हुते 55 रुपया रेट थो हले पियो अटे जो। खंडु जेका आहे उहा असां वटि 120 रुपया किलो थी हले ऐं पंजाब में उहा 90 रुपया थी हले। ऐं DAP जेको भाण आहे उहो असां हिते माना 7800 अॼु जो मार्केट आहे। सुभाणे जी का ख़बर न आहे त सुभाणे छा थींदो। जीअं सिजु उभिरे थो त तीअं माना रेट जेको आहे उहो तब्दील था थियनि, माना कंट्रोल हेठि का बि शइ न आहे। हाणे उहो जेको पंजाब आहे, पंजाब हुकूमत आहे, उहा आबादगार खे सब्सिडी थी ॾे। पंजाब जी जेका बि ज़मीन आहे उहो इंच जेका आहे उहा कंप्यूटराइज़ थियल आहे, हर आबादगार रजिस्टर्ड थियल आहे ऐं उन खे उन पंहिंजी एराज़ी जे मुताबिक़ उहा सब्सिडी उन जे खाते में वेंदी आहे हली। हिते त भई बारदानो जेको आहे कणिक जो उहो उते आबादगार खे उन पंहिंजे कंप्यूटराइज़ थियल जेका सर्वे आहे उन्हनि जी उन मुताबिक़ उन आबादगार खे माना बिना कंहिं रंड रोक जे बारदानो कणिक जो मिलंदो आहे। पर हितां सिंध जे आबादगार खे बारदाने जी बोरी न आहे मिलंदी, उहा सियासी रिश्वत तौरु GLN जे हवाले हूंदी आहे ऐं उहे 100-200 रुपयनि जा खल हिकिड़ी फ़ी बोरीअ जा वठी ऐं उहे जेको आहे आबादगारनि ऐं वापारियुनि खे विकिरो कंदा आहिनि। त असीं सम्झूं था त जेका महांगाई आहे उहा पंहिंजी जाइ ते आहे, उहो इंटरनेशनल मैटर आहे, सम्झूं था सॼी दुनिया जो मसइलो आहे। पर उन खां वधीक जेको असां हिते सफ़र करे पियो असांजो माण्हू या असांजा जेको अवाम जेको तकलीफ़ पियो गुज़रे पियो, उन जो सबबु जेको आहे सिंध जी में ख़राबु हुकुमरानी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो ख़िताबु कयो त हाणे शयुनि जा रेट घटाया वेंदा ऐं सब्सिडी ॾिनी वेंदी, त इन जे मुतलिक़ तव्हांजो छा? ॾिसो हाणे हीउ जेको आहे ऐलान त थियो आहे, पर हाणे जेसिताईं अमल नथो थिए उन जे लाइ तेसिताईं कुझु नथो थी सघे। जेकॾहिं उहो बि ईअं ई ख़राबु हुकुमरानीअ जे वर चढ़ी वियो, उहो बि करप्शन जे वर चढ़ी वियो, बुनियादी सुवालु इहा आहे त अवाम खे डिलीवर थिए थो या नथो थिए। जेसिताईं अवाम खे डिलीवर नथो थिए, अवाम खे सब्सिडी उहा नथी मिले, उहो पैकेज जेको हुन अनाउंस कयो आहे माण्हुनि जे 30% जेको आहे खाधे पीते जे समूरनि आइटमनि ते 30% हुन रिआयत कई आहे। उन जी असां आजा था कयूं, सुठो अमल आहे त ग़रीब माण्हूअ खे उन जो फ़ाइदो मिले, पर उहो ग़रीब खे फ़ाइदो मिले ई न ऐं विचाई जेके दलाल आहिनि या सियासी जेके माण्हू आहिनि उहे उन मां फ़ाइदो वठी वञनि ऐं ग़रीब ताईं न पहुचे त पोइ इहे अहिड़े क़िस्म जो पैकेज ॾियण जो को फ़ाइदो कोन्हे। इहो बि ईअं सम्झो त हिकिड़ो सियासी रिश्वत ई हूंदो जेकॾहिं अवाम ताईं उहा डिलीवर नथो थिए। उन सां गॾो गॾु इहो बि ऐलान कयो आहे त
त तयारु रहो अॻुवाट त पेट्रोल जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे वरी वधण वारियूं। ॾिसो हाणे चौधरी फवाद बि हिकिड़ो ॾींहुं अॻु में फोन माना जेके पेट्रोल जूं क़ीमतूं उहे बांग्लादेश जूं भारत जूं या ॿियनि मुल्कनि जूं उन्हनि माना छो कयूं त भई ही जेके आहिनि उहे क़ीमतूं माना इन्हनि मुल्कनि में आहिनि, असांजे पाकिस्तान जी भेट में उते जेको आहे अञा तेल महांगो आहे। हाणे उहो ॾिसो हिननि जी मजबूरी आहे, हिननि जी मजबूरी इहा आहे त पाकिस्तान खसारे में आहे ऐं IMF खां सवाइ पाकिस्तान हली नथो सघे। हीअ जेके रेट आहिनि तेल जा वधाइण, बिजलीअ जा वधाइण, गैस जा वधाइण, इहे के हिननि पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां या माना जेको आहे सो नथा कनि पंहिंजी मर्ज़ीअ सां त भई हीअ रेट असां वधायूं। माना इहो न त को बि हुकुमरान न चाहींदो त मुंहिंजी हुकूमत में अहिड़ो अमल मां कयां त माना जेको जंहिंसां अवाम बेज़ार थिए या अवाम खे तकलीफ़ अचे या अवाम माना मोॾां बदिजन थिए। पर हिननि जी मजबूरी आहे, हिननि खे रेटनि वधाइण खां सवाइ कर्ज़ु न मिलंदो, छाकाणि त जेको ॾियण वारो हूंदो उहो त पहिरियां ॾिसंदो न त भई तव्हां ॾींदव किथां, मां त तव्हांखे ॾियां पर मोट में तव्हां ॾींदव किथां, कहिड़े मद में तव्हां वटि पैसा ईंदा जो तव्हां असांखे वापसि कंदव। त वापसि त इहो टैक्सिस मां ई थींदा न पैसा। हाणे जेकॾहिं रेट न वधाईंदा ऐं उहे सब्सिडीअ ते तेल हलंदो त IMF कर्ज़ु न ॾींदी ऐं दुनिया जो को बि इदारो कर्ज़ु न ॾींदो ऐं कर्ज़ु न ॾींदो त मुल्क न हलंदो। ज़रई आबादगार जेके आहिनि उन्हनि जे माना जेके शयूं उहो ठाहिनि था, जेके उपाइनि था, उनजो रेट ठहे नथो। मिसाल कणिक जो रेट नथो ठहे, कमंद जो रेट नथो ठहे, वींदे वणनि जो फुटीअ जो रेट नथो ठहे। पर जेके शयूं आहिनि जेके उहो यूज़ था कनि, जेके इस्तेमालु था कनि, जिन ते उन्हनि जी उपत जो दारोमदार आहे, उहे वञनि थियूं महांगियूं थींदियूं। त इहो जेको बीठो सिस्टम आहे इहो ख़राबु हुकुमरानीअ जो नतीजो आहे ऐं ज़राअत सां हुकुमराननि जो माटेली माह वारो सलूक आहे। हिते ॾिसो सरमाएदार जेके बि आहिनि उहे क़ाबिज़ आहिनि सॼे सिस्टम ते, माना उहे ई मीडिया ते बि क़ाबिज़ उहे आहिनि, उन्हनि जो आवाज़ु माना सघारो आहे। मलक रियाज़ खां वधीक भले केॾो बि वॾो जागीरदार हुजे, खणी उनखे 20,000 एकड़ ज़मीन हुजे, पर मलक रियाज़ जहिड़ो आवाज़ु कंहिं वटि न आहे। जीअं मतिलबु त अहिड़े नमूने सां सरमाएदार जेको आहे उहो क़ाबिज़ आहे। भले उन्हनि जा जेके कारखाना आहिनि उहे खरकार कैंपूं लॻियूं पियूं आहिनि, गवर्नमेंट 25,000 मज़दूर जी घटि में घटि पघार मुक़ररु कई आहे। अॼु बि जेको आहे सो तव्हां कारखाननि में ॾिसंदव उहे खंड जा हुजनि, उहे फुटीअ जा हुजनि, उहे साड़ियुनि जा हुजनि, उहे माना टेक्सटाइल हुजे, कहिड़े बि शोबे जा उहे जेके कारखाना आहिनि उते 10 खां 12, 15 हज़ारनि ताईं वधि में वधि पघार आहे। 25,000 किथे बि मज़दूर जी पघार कान्हे। ज़राअत हाणे तव्हां इहो ॿुधायो त DAP जेको आहे उहो 8,000 रुपयनि जा ॿोरी आहे ऐं अॼु जो जेको यूरिया जो रेट आहे उहो अॼु जो जेको आहे टुडे माना उहो जेको आहे 2100 रुपयनि में मिले नथो। माना 2100 रुपयनि जा रेट थी वियो आहे ऐं हाणे जीअं उनजी खपत या घुर्च वधंदी त 200-300 इम्कान आहिनि त अञा वधी वेंदा। त शयूं जेके आहिनि उहे प्राइस कंट्रोल करण जो को सिस्टम कोन्हे। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गंबट में ऐं असां सां मौजूदु आहे सिंध आबादगार बोर्ड ख़ैरपुर ज़िले जो सदर लाल बख्श सियाल साहब। महांगाई भई आहे चोट चढ़ी, छा हिन जे मुतलिक़? सिंध जी जेका गवर्नमेंट आहे उहा असुली खां वठी आबादगार जी जेको आहे सॼण न रही आहे। जेका 2017 खां वठी कमनि जा पैसा उन्हनि ॾे रहिया पिया आहिनि। जेको असां अॻु में हिते गंबट में धरणो हुयोसीं, 5 जहाड़ा क़ुर शरीफ़ ते मुआहिदो कयूं, उन ते बि फिरी विया हुआ। हाणे हिन वक़्तु ताईं जेको आहे शुगर हिन जेको आहे सिंध गवर्नमेंट रेट अनाउंस न कयो आहे। जॾहिं त पंजाब वारनि रेट अनाउंस करे छॾियो आहे, उहे 1 महीनो असांखां सीज़न जे हिसाब सां पोइते आहिनि। हाणे उन्हनि वटि कुझु 2-3 मिलूं बि हली वियूं आहिनि। हाणे हिननि जो असुलु मक़सदु इहो आहे त जीअं असां लेट सां मिलूं हलायूं ऐं माण्हू जेको आहे परेशान थियनि, पोइ रश थिए, पोइ माण्हुनि खे जेको आहे माना रेट न ॾियूं, पंहिंजी मर्ज़ी ते कमंद वठूं। भले रेट कहिड़ो बि कयूं, पर माना हे वरी बिरोकर आणींदा आहिनि विच ते, उनजे थ्रू वरी आबादगार खे कोहंदा आहिनि मुॾीकाती सां। सो असुली खां वठी हिननि जी इहा पॉलिसी रही आहे त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे बनियूं खपाइनि, त वरी हिननि जी माफ़ियाज़ आहिनि पंहिंजा जेके हिननि जा माण्हू, उहे वरी असांजो बनियूं वठंदा आहिनि।
इहो ई सबबु आहे, ॿियो कोई कोन्हे। कमंद जो रेट चढ़े कोन थो, फुटीअ जो चढ़े कोन थो, जेको कणिक आहे उनजो चढ़े नथो, जेके ॿियूं ज़रई जिन्सूं आहिनि उन जा रेट चढ़नि नथा। पर ज़रई जिन्सुनि खे आबाद करण जे लाइ जेकी बि शयूं खपनि थियूं, जंहिंमें कलर हुजे, ॿिज हुजे, भाण हुजे, मज़ूरी हुजे, उन्हनि जा रेट तमामु चढ़ी था वञनि। त इन जो छा इन जो सबबु त इहो माना असां जॾहिं न कमाईंदासीं त ॿियूं खपाईंदासीं न। माना इहो ई सबबु आहे जेको मां अॻु में बि चई वियुमि त माना असां माना जेको आहे उन इनकम न वठूं। हिकु त असांजो एग्रीकल्चर मुल्क आहे ऐं असांजे 75% जेको आहे माण्हुनि जो जेको इनकम आहे, 75% जेको असांजी इनकम आहे उहा एग्रीकल्चर सां वाबस्ता आहे। ऐं हाणे जेको आहे कलर 7000 रुपया DAP थी वियो आहे। कणिक जो ऐं कमनि जो रेट साॻियो आहे। कमनि जो रेट कुल वधायो अथऊं माना 20-25 रुपया। खंडु जेका आहे अॻे साल जे हिसाब सां 40 रुपया माना किलो वधी वई आहे। हाणे जेकॾहिं 2 किलो खंड जा रक़म बि कोन था ॾियनि आबादगारनि खे, मण जी। हा, मण जी। हाणे हिते जेको आहे को चवण वारो कोन्हे, असांजी केरु ॿुधे कोन थो। आबादगार छा थो करे सघे? आबादगार तनज़ीम वधि में वधि खणी चवे थी त माना जेको आहे हे नुक़सानु थो थिए एग्रीकल्चर जो, अॻियां ॿुधण वारो कोई आहे ई कोन। हे सभु माफ़ियाज़ आहिनि। हे मां चवंदुमि त जेको आहे आबादगारनि जा जेके दुश्मन आहिनि या एग्रीकल्चर जा दुश्मन, इहे त मुल्क जा सॼण बि न आहिनि। ॿाहिरि मुल्कनि खां कर्ज़ु खणी ईंदा आहिनि, वरी हिते लुटफुर करे वरी उन्हनि बैंकुनि में रखंदा आहिनि, उन्हनि खां वरी व्याज ते वठंदा आहिनि। हाणे तव्हां इन में सम्झो त इहा कहिड़ी इन जी पॉलिसी बहितर आहे। वज़ीर आज़म ख़िताबु कयो ऐं उन चयो त 30% सब्सिडी जेका आहे खाधे पीते जे शयुनि ते या मुख़्तलिफ़ शयुनि ते मिलंदी। तव्हां छा सम्झो था त इहो हिकिड़ो सिर्फ़ु सियासी वाइदो ऐलान आहे या ईअं सच में? सही हो। जेसीं ताईं इहो अमल थींदो तेसि ताईं माना कणिक जी काश्त थी वेंदी, महांगो कलर माण्हू वठी वेंदा, ऐं पोइ सब्सिडी वरी वापारनि खे फ़ाइदो मिलंदो। हा, असांखे कोन मिलंदो। छो त हाणे हिन वक़्तु कणिक वहे थी पई, 15-10 ॾींहंनि में कणिक वही वेंदी। जेसि ताईं वज़ीर आज़म साहिब जो ऐलान ते अमल थिए तेसि ताईं असां कमंद बि जेको कणिक वहाए वेंदासीं। ॿियो तोखो फ़सुलु वरी अॻिते जे लाइ ॾिसूं छा थो थिए। बाक़ी इहा सब्सिडी वापारनि खे फ़ाइदो आहे, आबादगार खे न आहे। जे आबादगार खे फ़ाइदो ॾियणो हो त 15-20 ॼाड़ा महीनो अॻु में इहो कंदा। मुख़्तलिफ़ खाधे पीते जे शयुनि ते सब्सिडी ॾियनि था। हिकिड़ो त आबादगार खे न आहे, जेके आम माण्हूअ खे अटे जे मद में, गिह जे मद में, खंड जे मद में इहा सब्सिडी 30% चवंदा ॾियनि था। इन जो फ़ाइदो कोन? सही, सुठी ॻाल्हि इहा आहे त आबादगार खे रिलीफ ॾियनि। कणिक जो रेट जेको हाणे ॿाहिरों घुराई अथऊं उहा हिननि खे 25 पई आहे, त हितां जे आबादगार खे जेकॾहिं 25 रेट ॾियनि त छो जेको आहे खोट थींदी अटे जी। ऐं ऑटोमेटिक जेको आहे गवर्नमेंट जो लॉस थींदो ई कोन। हे सब्सिडी ॾींदा आहिनि मिड़ेई पंहिंजे कमीशन खाइण जे लाइ, ऐं जेको असुलु मुल्क जे फ़ाइदे जे लाइ आहिनि ई कोन। जॾहिं कणिक तव्हांजे हिते थिए थी मुल्क में, तव्हांजी प्लस हूंदी कणिक अॻ में सरप्लस हूंदी, त तव्हां तॾहिं बारदानो कोन ॾींदा हो। बारदानो वापारनि खे मिलंदो हो। माना जेके सियासतदान असांजा हुया उन बारदाने में हिसो पती वठी आबादगार जे माना निड़ी ते लत रखी। सियासी रिश्वत आहे। हा, सिधी ॻाल्हि आहे। ऐं हाणे बि कमंद जो बि ईअं आहे। शुगर मिलूं जिन जूं आहिनि तव्हां सम्झो था त कंहिंजूं आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे शुगर मिलूं कंहिंजूं आहिनि। सभु जेके का पीपल्स पार्टी जी क़यादत जो मिलियूं आहिनि, के नवाज़ लीग जूं आहिनि, के साईं हो जहांगीर तरीन आहे जेको हाणे असांजो इमरान ख़ान साहिब जो वेझो जेको माण्हू आहे जहांगीर तरीन, वॾो में वॾो उहो बि माफ़िया आहे हिकिड़ी। हे सभु जेके सियासतदान आहिनि इहे मुल्क खे लुटण वारा आहिनि। इन्हनि खे मुल्क सां या आवाम सां का दिलचस्पी आहे ई कोन। पेट्रोल जेको आहे सब्सिडी ॾेई सघनि था, पर हाणे जे खाधे पीते जी शइ ते सब्सिडी कोन थी मिले त पेट्रोल ते कारो ॾींदा। सुञो मुल्क आहे असांजो, हिनखे सियासतदान तबाह करे छॾियो आहे। न त इहा महांगाई ग़रीब खे किथे पहुचाए? ग़रीब जेको आहे उहो माना बसि मरंदो, ॿियो छा कंदो? ग़रीब मरंदो ऐं वॾो माण्हू जेको आहे उहो ख़ुशि हूंदो। हाणे एजुकेशन सॼी तव्हांजी तबाह थी वई आहे। सरकारी स्कूल में पढ़ाई कोन्हे, न त उसली तौर ते त वज़ीर आज़म जो ॿार बि उते पढ़े, आम माण्हू जो ॿार बि उते पढ़े। हिकु एजुकेशन, ॿियो हेल्थ, इहा बराबरी जे हिसाब सां हुजणु खपे। टैक्सूं भरियूं था, हिते ॾिसो त को सिस्टम सही आहे पब्लिक हेल्थ जो या म्यूनिसिपल जो? जेको ग़रीब आहे इहो छा महांगाईअ जे इन दुबण मां निकिरी वेंदो बिपड़े झंड में जा पीसजी? सही, ग़रीब मां त ॾिसां थो त इलाही माण्हू अस्पताल में अचनि था, तड़पनि था, उन्हनि खे इलाज जा पैसा कोन्हनि। हाणे खाधे जो पैसो कोन्हे त इलाज काॾो कराइनि? हिते त को सिस्टम ई कोन्हे न। सही, कंहिं ते ॻाल्हायूं? तव्हां ॾिसो त एजुकेशन ॾे वञो, चोरी थिए थी कंहिंजी त पुलिस चोर खां बि पैसा थी वठे, भाॻे खां बि FIR जा पैसा थी वठे। चोर खे चवे त FIR कराइनि था, माण्हुनि जा पैसा वरिता आहिनि, हाणे तोखे ज़मानत ते ॿधंदासीं न। इलाही अहिड़ा केसिस हलनि पिया। रेवेन्यू ॾे वञो त उहे कूड़ा रिकॉर्ड ठाहे ॾियनि था। माण्हू जेके क़बाइली जहिड़ा था थियनि था उन्हनि जे करे था थियनि। स्कूल तबाह आहिनि, एजुकेशन कोन्हे का। उन खां पोइ जॾहिं एजुकेशन न हूंदी त माण्हू कीअं जेको आहे सो अॻिते उभरंदा? हिकिड़ो त माण्हुनि जूं पघारूं कोन थियूं वधनि, मज़ूर जी मज़ूरी नथी वधे, ऐं पोरियत वीचारो जेको आहे उनजी आमदनीअ में इज़ाफ़ो कोन थो थिए। कुवत ख़रीद माना हुन में आहे न, पर शयुनि जा रेट वञनि त आसमान सां ॻाल्हियूं कंदा। बाहि वांगुरु माना उहो जेका महांगाई चढ़ी वई आहे, त इन में ग़रीब जो कहिड़े तरीक़े? असुल में साईं जेसीं ताईं असांजे मुल्क में करप्शन जो ख़ात्मो न ईंदो ऐं इन ते कंट्रोल न थींदो, अहिड़ो को जलाद पैदा थिए
जो 5-8 हज़ार माण्हुनि खे जेको आहे सो फांसी ॾे, जेके करप्ट आहिनि न, वॾा वॾा करप्ट, पोइ मुल्क सुधरी वेंदो। अलाह साईं करे को अहिड़ो जलाद पैदा थिए जीअं ईरान में थियो, पाकिस्तान में बि को अहिड़ो इनकलाबी माण्हू अचे जेको हिननि 2-3 हज़ार माण्हुनि खे कोहे, जेके जिन मुल्क खे लुटियो आहे, त पोइ माना सुधारो बि अची वेंदो, मुल्क बि ठीकु थी वेंदो। भला इमरान ख़ान जी गवर्नमेंट खे इमरान ख़ान बज़ाते ख़ुदि शरीफ़ माण्हू आहे, करप्ट कोन्हे, जेतिरे को त असां ॿुधो आहे, छो त हिज़्ब इख़्तिलाफ़ बि चवे थो त करप्ट कोन्हे, पर अकुल न अथसि। हाणे अकुल हुनखे आहे, पर सॼी जेका हुनजी काबीना में माण्हू उहे ई लुटेरा आहिनि जेके ॿियनि पार्टियुनि में भॼी आया अथसि। हिन वक़्तु असां ख़ैरपुर में मौजूदु आहियूं ऐं ख़ैरपुर में असां सां मौजूदु आहे फुलपोटरा इतिहाद जो मरकज़ी अॻुवाण सरदार शेरदिल ज़ाहिद फुलपोटरो। महांगाई बेतहाशा वधी वई आहे, त उनजो ग़रीब ते कहिड़ो असरु? महांगाई जे हिसाब सां तमामु इलाही मसइला पैदा थियनि था। जेको आहे पंहिंजो ॾिसो, पेट्रोल ॾिसो इलाही महांगो थी वियो आहे, जा जेके असांजूं खाइण जूं शयूं आहिनि, GIP जूं शयूं आहिनि, उहे इलाही असांजूं महांगियूं थी वियूं आहिनि। इन महांगाई जे हिसाब सां असांजे आवाम ते इलाही असरु थो पए। जेके असांजा पोइ ग़रीब माण्हू नथा पुॼी सघनि, पोइ पंहिंजे बचनि खे नथा खाराए सघनि, त पोइ उहे ॾोह बि कनि था, चोरियूं बि कनि था, जेके न कंदड़ आहिनि माण्हू। हाणे इलाही दोस्त, इलाही माण्हू असां ॾिसूं था जेके पकिड़िजी था पवनि, पुलिस जे पकिड़िजी विया आहिनि, चोर आहिनि, फोरू आहिनि, ऐं उहे असां उन्हनि जो बेसिकल पोयों रिकॉर्ड था ॾिसूं त उहे चोर न आहिनि। पोइ उन्हनि सां मुलाक़ात कयूं था, छा आहे, महांगाई जे करे, पोइ बचनि जे करे उन्हनि जो दिमाग़ कमु नथो करे। असां पंहिंजे आला ऑफिसरनि खे, आला जेके असांजा अॻुवान आहिनि, असां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं, ग़रीब आवाम जे लाइ कुझु पैकेज कयो। जेको ग़रीब आवाम जे लाइ पैकेज थो करे, उहो असांजो पाकिस्तान जो लीडर आहे। उन में इमरान ख़ान हुजे, असांजो पीपल्स पार्टी जा अॻुवान हुजनि, नवाज़ लीग अॻुवान हुजे, जेको आवाम जो लीडर आहे उहो असांजो लीडर आहे, जेको ग़रीबनि जे लाइ सोचे थो कुझु। त असां इलाही इमरान ख़ान में उमीदूं सम्झूंसीं, इलाही हुन जा वाइदा ॿुधायासीं, पर उहे वाइदा उमीदूं हिन महिल कोन था ॾिसूं। हिन महिल इलाही आवाम पाकिस्तान जो परेशानी जी शिकार थियल आहे ऐं इलाही ग़लति रस्ते सां आवाम हली रहियो आहे। पोइ हुननि जूं मजबूरियूं आहिनि, अलाए छा आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। त असां तमामु इलाही आवाम खे परेशान था ॾिसूं। असांजी दिलि मुतमिन नथी थिए, असांखे ॾाढो ॾुख थो थिए। जेके अहिड़ा माण्हू ग़रीब अहिड़ा आहिनि जेके सॼो ॾींहुं पंहिंजे बचनि खे वेले खाइण लाइ परेशान आहिनि। असांजो जेको हाल आहे, असां पाण छा था कंहिंखे ॾेई सघूं? असां पाण अलाह जा मुहताज आहियूं, उनजे प्यारनि जा मुहताज आहियूं। जेको असांजो विचो तबिको आहे ऐं जेको हेठियों तबिको आहे, उहो इलाही परेशान आहे। पेट्रोल जो जेको अघु चढ़े थो, इन जो आवाम ते कहिड़ो असरु? इहो तमामु आवाम ते ॾुखियाई जो जेको आहे, घड़ी जो टाइम आहे, जेको इहो ॾुखियाई जो इंतिहाई ख़बर आहे। जेको अञा पेट्रोल वधाए थो, पर वधाए माण्हू सफ़र था कनि, ग़रीब उहे ॾिसो नी साईं, जेको किराया चाढ़े था छॾनि। किरायो तेल जेको आहे, तेल त वधे थो, उन में जेके किराए ते गाॾियुनि वारा दाऊं था कनि, असांखे किरायो मथे नथो मिले, उन्हनि खे तकलीफ़ धार आहे। ऐं जेको मुसाफ़िर आहिनि उहो किरायो वधीक कोन था भरे सघनि, उहे हिरियल आहिनि पुराणे किराए ते, ऐं उन्हनि जी जेकी आमदनी कोन थी मिले। त आवाम इलाही परेशान थो थिए, इलाही तमामु परेशान थो थिए। ऐं असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांजो पाकिस्तान जो अॻिते हली छा थींदो। इमरान ख़ान जेको आहे त तमामु बहितर ॻाल्हियूं पियो करे, जंहिं महिल अपोज़िट हुयो तमामु भलियूं ॻाल्हियूं पियो करे। असांजी बि दिलि इहा मुतमिन थिए पई त इमरान ख़ान खे हिकिड़ो चांस ॾिनो वञे, पर जेको इमरान ख़ान आयो आहे, इमरान ख़ान जे अचण सां त जेके उन सां जेके काबीना में जेके उन सां पंहिंजा मशीर आहिनि, उहे साॻा ई पार्टियुनि जा आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियुनि में जी वरी ऐलान कया अथऊं। इमरान ख़ान जे अचण सां को बि असांखे रिलीफ न मिलियो आहे। बाक़ी इहो रिलीफ मिलियो आहे बदछोड़ जो, बदछोड़ थी आहे। उहे उन्हनि जा पैसा जेके लिखता आहिनि, जेके नेब पैसा खया आहिनि, उहे बि ज़ाहिर कोन था थींदा वञनि। ऐं जेके शयुनि में ॾींहों ॾींहों महांगाई पैदा थींदी थी वञे, आवाम इलाही तमामु परेशान घणो आहे। राति ऐलान कयो अथई त 30% सब्सिडी ॾिनी वेंदी, माना 30% रिआयत कई वेंदी शयुनि जे अघनि में वग़ैरह में, ग़रीब खे फ़ाइदो पहुचंदो। इहो सम्झो था ख़ाली सियासी ऐलान आहे, ख़ुशिनुमा वाइदो आहे, या वाक़ई इन में सच आहे? इमरान ख़ान मतिलबु वज़ीर आज़म त आहे, असांजो प्राइम मिनिस्टर आहे, करे बि सघे थो, पर उहो पाण चए थो त मूंखे ख़बर नथी पए त ॾींहं जो कमु कहिड़ो थो थिए, राति जो कमु कहिड़ो थो थिए।
असां वटि मौजूदु आहे मैडम शाज़िया अब्बासी साहिबा, उन सां ॻाल्हायूं था। महांगाई जी हिकिड़ी लहर माना वधी वई आहे, ॾिसो था हर शइ खे ॼणो बाहि लॻी वई आहे, शयुनि जी क़ीमतूं आसमान सां लॻियूं आहिनि, इन बारे में तव्हां छा चओ? महांगाई त ॾींहों ब ॾींहों जीअं असां सभु ॾिसूं था वधंदी वञे थी, बजाए के कुझु कंट्रोल में शयूं अचनि, हथियों महांगाई वधंदी वञे थी। इन महांगाईअ ई सबबु जेको आहे केतिरा ई घर परेशान हाल लॻा पिया आहिनि, ख़ुदकशियुनि जो रेशो वधी वियो आहे ऐं नंढा नंढा ॿार जिन खे स्कूल्स में हुजणु घुरिजे उहे स्कूलनि में न, पर ॿाहिरि कमाइण ते मजबूर थी विया आहिनि पंहिंजे घर खे सपोर्ट करण जे लाइ। ऐं केतिरा ई असांजे मुल्क में अहिड़ा केसिस साम्हूं आया आहिनि की माउ जेका ॿार जा जिगर जा टुकड़ा हूंदा आहिनि माउ जा, उहा माउ पंहिंजा ॿार खपाइण ते मजबूर थी वई आहे की मां पाले कोन थी सघां, रोड ते सेल हणी वेही थी रहे की मुंहिंजा ॿार मूंखां वठो, सिर्फ़ु इन लाइ त मां पंहिंजनि ॿारनि जो पेट कोन थी पाले सघां, त घटि में घटि किथे हूंदा मानी त खाई सघंदा। त इहा ॾाढो परेशान कुन हालात आहिनि असांजे मुल्क जा। अलाह करे कुझु बहितरी अचे, लेकिन महांगाई जेको आहे कंट्रोल खां ॿाहिरि लॻी पई आहे। छा तव्हां पाण बि ख़रीदारी पंहिंजी कंदी हो, छा छा आहे महांगो? कहिड़ी शइ सस्ती आहे शौकत साहिबु? हर शइ महांगी आहे। हींअर ख़ासि तौर ते सब्ज़ी वठणु वञो त मां पंहिंजो ज़ाती ॿुधाईंदमि की सब्ज़ी वारे खां पुछ त 100 खां घटि का शइ ॿुधाईंदा न आहिनि, 100 खां मथे ॿुधाईंदा आहिनि। त सुवालु इहो कंदी आहियां की अदा जन्नत मां थी अचे छा सब्ज़ी तव्हांजी? अटो ॾिसो, चांवर ॾिसो, खंडु ॾिसो, हर शइ त महांगी आहे। ॿियो खंडु घणे किलो? 120। हा, कॾहिं असां जेका शइ वठंदा हुआसीं 50 रुपए किलो, अॼु उहा 150 रुपए किलो थी अचे। त हर शइ महांगी आहे। ख़ासि तौर ते असां फीमेल्स जो मेकअप बि ॾाढो महांगो आहे, करिणो बि ज़रूरु आहे। ख़वातीन जेके हूंदियूं आहिनि उहे ॾाढी रिआयत कराईंदियूं आहिनि, ॾाढी सियाणियूं हूंदियूं आहिनि। को बि रेट 100 रुपए ॿुधाईंदो आहे त उहो 20 रुपए में शइ ख़रीद करे ईंदियूं आहिनि, कामयाबी सां ख़ुशि थी ईंदियूं आहिनि। बिल्कुलु, औरतूं त बार्गेनिंग में मशहूरु हूंदियूं आहिनि, इन करे ज़ाहिर आहे शायदि दुकानदार बि जेका 100 जी शइ आहे उहा खणी 175 जी ॿुधाईंदा आहिनि, उहा असां 75 रुपया झिग झिग करे बार्गेनिंग करे घटि कराए ॾाढो ख़ुशी सां घर ईंदियूं आहियूं की असां 175 वारी 100 में वठी आयूं आहियूं। त उहे दुकानदार बि ज़ाहिर आहे को नुक़सानु त न खणंदो। दुकानदार बि छा कनि, हुननि खे बि त पंहिंजो घर हलाइणो आहे न, छा कनि उहे बि? हो परचेज़िंग ई ॿाहिरां ई महांगी था कनि त हो पंहिंजो मार्जिन रखी पोइ ई सेल कंदा। पघारूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थिए कोन थो ऐं कुवत ख़रीद जेका आहे उहा माण्हू जे घटि बि थी वञे, शयुनि जी जेका क़ीमत आहे उहा वधी थी वञे, त उन सां उहो ग़रीब जेको मिसाल जे तौर ते पंहिंजे पैसनि में हर शइ पूरी कंदो हो, हाणे त उहो पूरी नथो करे। इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। वॾो अलमियो इहो ई आहे की सैलरीज़ में इज़ाफ़ो कोन थो थिए ऐं महांगाई डे बाय डे वधंदी थी वञे। जीअं त मां तव्हांखे पहिरियां चयो, जेका शइ असां हींअर अगरि वठूं था 1000 में वठंदा हुआसीं त अॼु उहा 3000 में थी अचे ऐं सैलरी उते ई बीठी आहे। सैलरीज़ नथियूं इंक्रीज़ थियनि या अर्निंग जेका आहे, जेके लोकल थोरो घणो नंढो नंढो कारोबार करे पंहिंजो घर हलाइनि था, उन्हनि जूं बि ज़ाहिर परचेज़ कंदा त शयूं त कॉस्टली थियूं अचनि, उन्हनि जी सेल उहा न आहे। हर को माण्हू चवंदो घटि में घटि सस्ते में सस्तो वठूं, चाहे कारोबारी आहे या नौकिरी पेशा आहे। अॼु असांजे पाकिस्तान में असां वटि हर माण्हू परेशान आहे इन महांगाई सबबु। न त इन जो हल कीअं? हल त हाणे कढणो पवंदो, गवर्नमेंट कढे, कुझु प्राइवेट इदारा, कुझु गवर्नमेंट, कुझु मिली करे कोई अहिड़ा स्ट्रेटजी या अहिड़ी पॉलिसीज़ ठहनि कि अवाम कम से कम फ़ाइदो अवाम खे त थिए न। अवाम त डायरेक्ट जेका अवाम आहे, जेका ग़रीब अवाम आहे, जेके रोज़ कमाईंदड़ ऐं रोज़ खाईंदड़, नौकिरियुनि वारनि जी त हलो पघार पोइ बि हर महीने अची थी वञे, थोरी या घणी अचे थी। जेके रोज़ कमाइनि रोज़ खाइनि उहे काॾे वञनि? उहे छा कनि? उन्हनि जा बच्चा त बुख ते था सुम्हनि, हिकिड़ो वेलो खाइनि था त ॿियो वेलो बुख ते था सुम्हनि। उहे छा कनि? आख़िर ग़रीब मज़दूर इहे छा कनि, काॾे वञनि? अच्छा, इहो ॿुधाइजो त पेट्रोल जेको महांगो थियो आहे, छा उन पेट्रोल जे महांगे थियण जो औरतुनि ते बि असरु पए? जी बिल्कुलु पए थो। ॿाहिरि निकिरूं था अगरि काॾे कमकार सां या जॉब जे सिलसिले में या कंहिं रक्षा लॻल आहिनि, कंहिंजूं बसूं आहिनि, कंहिं 2-3 ॼणियूं मिली करे कंहिं सवारी जे तहत अरेंज करे ऐं वेंदियूं आहिनि पंहिंजे जॉब ते, त उहो ज़ाहिरा हो जेके ड्राइवर्स हज़रात आहिनि, जेके रक्षनि वारा आहिनि, उन्हनि किराया वधाए छॾिया आहिनि। असां सां मौजूदु आहे भट्टी बिरादरीअ जो सरदार इलाही बख़्श उर्फ़ अनिल भट्टी। महांगाईअ जो जिन बेकाबू थी वियो आहे, बाहि वांगुरु महांगाई, माना ईअं सम्झो त अर्श ते वञी पहुती आहे ऐं स्पीड वधी अथई। इन में ग़रीब माण्हू काॾे? जेकॾहिं तव्हांजो तेल ऐं बिजली महांगी थींदी
त ऑटोमेटिकली तव्हांजूं सभु शयूं महांगियूं थींदियूं। पर मां चवां थो त हाणे बि हिन पोज़ीशन में बि जेकॾहिं हुकूमत सीरियस थिए त इन महांगाई ते तक़रीबन 30% कंट्रोल थी सघे थो, बिल्कुलु थी सघे थो। पर छड़ो छा आहे, ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं एक्शन खणण जी ज़रूरत आहे। हूअं त तव्हांजा मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु सभु इदारा अहिड़ा ई आहिनि जंहिंमें जेके पैसा अचनि था, जेके फंड्स अचनि था, अचण सां ई विरहाइजी था वञनि। पर मां कुझु उन्हनि इदारनि जा नाला खणी वेंदुसि जेके माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां डायरेक्ट जिन जो वास्तो आहे, उन्हनि ते जेकॾहिं एक्शन खजे, उन्हनि इदारनि जे माण्हुनि ते एक्शन खजे त अॼु बि तव्हांजी महांगाई कंट्रोल थी सघे थी। सभ खां वॾो त तव्हां करप्शन ते कंट्रोल कयो, जेतिरो थी सघे तव्हां करप्शन ते कंट्रोल कंदव त हेठि उनजो असरु थींदो, आम माण्हूअ जी ज़िंदगीअ ते फ़र्क़ु थींदो। हाणे सभ खां पहिरियों तव्हांजो अचे तव्हांजी मार्केट कमेटी। मार्केट कमेटी तव्हांजी किथे आहे, तव्हां ॾिठी आहे कॾहिं? मां त हिते सखर में यकीन कंदो त पुछाए थकी पियो आहियां। मार्केट कमेटी जो तव्हांजे सखर शहर में दफ़्तर ई न आहे, ऑफिस ई न आहे तव्हांजी मार्केट कमेटी जी। जेकॾहिं सरकारी रेट कंहिं शइ जो मिसाल जे तौरु 100 रुपयो आहे ऐं दुकानदार खणी अची उनजी मर्ज़ी आहे 120 हलाए, 130 हलाए, 150 हलाए, उनजी मर्ज़ी आहे न, ऐं उहो इलाइक़े जे हिसाब सां हलाईंदो आहे। परे हूंदो त वधीक रेट उहो पंहिंजो जेको आहे रखंदो, वेझो हूंदो त ज़ाहिर जाते घण हूंदी उते थोरो थको उहो, पर उते बि माना उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, सभु पाण में मिली था वञनि। जेके बि रेड़नि वारा आहिनि या दुकाननि वारा आहिनि, सब्ज़ी थी, फ्रूट थियो, तव्हांजो आम शयूं जेके वापे जूं आहिनि, रोज़ाना जूं दाल, खंडु, चांवर, घी, खीर, सभु शयूं जेके आहिनि तव्हांजूं, इन्हनि सभिनीनि ते उन्हनि जो मार्केट कमेटी खे कंट्रोल करिणो आहे न। मार्केट कमेटी जो तव्हांजे सखर शहर में को दफ़्तर ऑफिस ई न आहे, मां ॻोल्हियो आहे, पाण ॻोल्हियो आहे। अच्छा, जेकॾहिं सखर जी इहा हालत आहे, सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे, हा, त ॿियनि शहरनि जी बि इहा ई हालत हूंदी। मार्केट कमेटी जे दफ़्तर ते तव्हां नज़र रखो। इन्हनि जो जेको बि स्टाफ आहे, मां त कॾहिं इन्हनि जो स्टाफ ॾिठो बि न आहे त ठीकु आहे, न आहे त इन्हनि खे सभिनीनि खे रिमूव करे या इन्हनि जे मथां हिकिड़ो माण्हू विहारियो, हिकिड़ो ईमानदार माण्हू विहारियो जंहिंजो चेक एंड बैलेंस डायरेक्ट मथी क़यादत करे। माण्हुनि खे रिलीफ ॾियणो आहे न, अवाम खे रिलीफ ॾियणो आहे न। तव्हांखे तव्हां थोरो एफर्ट वठंदव, तव्हां अवाम खे रिलीफ ॾेई सघंदव। ॿियो हेल्थ तव्हां माण्हूअ खे मुकमल तरह सां सरकारी अस्पतालनि में सहूलियत ॾियो, माण्हुनि खे दवायूं, माण्हुनि खे इलाज सही माना में जीअं हूंदो आहे, हीअं न जानवरनि वांगुरु न, ओड़े तरीक़े जो स्टैंडर्ड जो इलाज, सही माना में मुकमल दवायूं, इन शइ खे तव्हां कंट्रोल कयो, ऑटोमेटिकली ज़ाहिर आहे माण्हुनि जो ख़र्चु घटि थींदो। अच्छा, ॿियो तव्हांजो जेको आहे स्कूल, सरकारी स्कूल, तव्हांजो जेको हालत आहे सभिनी खे ख़बर आहे, बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि, ॿार नथो पढ़ाए। छो नथो पढ़ाए? छो जो हुते तालीम आहे ई कोन, मास्तर ई कोन था अचनि। मास्तर ई सभु सिफ़ारिशी, सॼो जेको आहे तव्हांजो स्टाफ सिफ़ारिशी आहे। जेके पैसा अचनि था, इहे तव्हांजा उहे इदारा आहिनि जंहिंमें पैसा अचनि था ऐं विरहाइजी था वञनि। ठीकु आहे, हाणे इनखे तव्हां कंट्रोल कयो त माण्हू प्राइवेट ॿार न पढ़ाईंदा स्कूलनि में, त उन्हनि जो ज़ाहिर आहे सरकारी स्कूल में जेको ॿारु पढ़ंदो फ्री में, त इहो बि माण्हुनि जो ख़र्चु घटि थियो। उनखां पोइ तव्हां अचो एग्रीकल्चर, सभ खां वॾो एग्रीकल्चर में जेको बि फंड अचे थो उहो बि सॼो जो सॼो ग़ाइबु थी थो वञे। हक़ीक़त में जेको हारीअ खे ऐं उनखे नंढे पैमाने वारे ज़मींदार खे, जंहिंखे 30 एकड़ आहे, जंहिंखे 50 एकड़ आहे, जंहिंखे 100 एकड़ आहे, उनखे त का सहूलियत मिले ई कोन थी न। उनखे त ख़बर ई न आहे त छाजे लाइ पैसा आया, नई स्कीमूं कहिड़ियूं आयूं ऐं कहिड़े कहिड़े मद में पैसा आया ऐं काॾे विया। उहे उतो जो उतो ग़ाइबु थी था वञनि तव्हांजा इहे पैसा। सोलर तव्हां सस्तो कंदव त तव्हांजो आम माण्हू जेको आहे लोड बि घटिबो। ऐं ॾिसो, तव्हांजा 2-3 डिवीज़न अहिड़ा आहिनि जेके जिन में AC को सवा गुज़ारो न थी सघंदो आहे माण्हूअ जो। बाक़ी तव्हांजो पूरो पाकिस्तान अहिड़ो आहे जंहिंमें तव्हांजा माण्हू हिकु पखो ऐं हिकु भतीअ ते आराम सां 12 महीना गुज़ारो करे सघंदा आहिनि। माण्हू तव्हांखे दुआ बि कंदा ऐं तव्हांजी जेको आहे मसइला बि हल थी वेंदा, माण्हुनि ते बोझ बि घटिजी वेंदो। बाक़ी जेकॾहिं करिणो ई न आहे त पोइ त इहे जहिड़े क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि जिन जो इन पासे ॾे ध्यानु ई न आहे, जिन खे ख़बर ई न आहे त माण्हुनि खे रिलीफ कीअं ॾिबो आहे ऐं छा में ॾिबो आहे। हुनजो कमु आहे सिर्फ़ु बाबा पैसा आया। अच्छा, हुकूमत त एॾा एफर्ट वठे थी त सस्ताई कयूं, हीअं कयूं, पर तव्हां त ॿुधायो था त बुनियादी मार्केट कमेटी जेका डेली वञी रेट वठे ऐं उन ते चकास रखे, छापा हणे
ऐं तम जीअं माना उहो महांगाई ते अॻु में त ज़्याल कयो दौर हूंदो त माण्हुनि खे कोड़ा हणंदा हुआ जेकॾहिं का शइ मिसाल जे तौर ते बिल्कुलु त सभ खां पहिरियों त तव्हांखे उन्हनि इदारनि जे माण्हुनि ते एक्शन खणणो पवंदो, सख़्तु एक्शन खणणा पवंदा। किन खे डिसमिस कयो, किन खे कढो, किन खे सज़ाऊं ॾियो, त ॾिसो त सभु इदारा ठीकु था थी वञनि न तव्हांजा। पघारूं वधनि कोन थियूं, हिकिड़ी जाइ ते बीठियूं आहिनि, केतिरा साल थी विया आहिनि, मज़दूर जी मज़दूरी वीचारे जी वधे नथी, ऐं कुवत ख़रीद हुनजी वञे थी घटि बि, शयुनि जा रेट चढ़ंदा था वञनि, होॾां हो रिड्यूस थींदो थो वञे। हाणे इन में ग़रीब जो गुज़र कीअं थिए? शौकत साहब, मज़दूर जी त मज़दूरी वधणु खपे, ठीकु आहे। बाक़ी जेको तव्हां पघार जी ॻाल्हि कई, जेके सरकारी मुलाज़िम आहिनि हेठे तबिके जा, उन्हनि खे मुकमल पंहिंजा पूरा अलाउंसिस नथा मिलनि, उहे मथां उन्हनि जा MP MNA खाई था वञनि, मिनिस्टर सेक्रेटरी खाई था वञनि, ऐं उन्हनि खे पंहिंजूं जेके बि उन्हनि जा बेनिफिट्स आहिनि उन्हनि खे पूरा उन्हनि खे जेकॾहिं ॾिना वञनि न, त इहो बि वॾो फ़र्क़ु पवंदो। आम माण्हूअ जी जेको वाहिपो आहे ज़िंदगीअ जो, उहो उन जो जेको पघार वधंदी त ज़ाहिर आहे उहो खुलो ख़र्चु करे सघंदो। हाणे इहे ॾिसो, तव्हां मथे ॾिसंदव MPA MNA कॾहिं बि उन महिल दांह न कंदा जेॾी महिल हुननि जा पंहिंजा बेनिफिट्स वधंदा आहिनि। असेंबली में जेको बिल पास थींदो त बाबा MNA MPA जेके आहिनि या जेके बि हुते माण्हू वेठा आहिनि उन्हनि जा मराहतूं वधनि थियूं ऐं उन्हनि जूं जेके आहिनि पघारूं वधनि थियूं। कॾहिं तव्हां ॾिठो आहे त अपोज़िशन उथी करे उन ते गौर कयो हुजे? छो न कंदा न, पंहिंजे पेट में थो वञनि न। बाक़ी हर ॻाल्हि ते हुकूमत सां जहिड़ो अपोज़िशन जो, हर ॻाल्हि ते हुकूमत सां थोरी थोरी ॻाल्हि ते पेट में सूर पइजी वेंदुनि। बाक़ी इन अहिड़े मामले में ईअं कॾहिं न चवंदा त भाउ इहे बेनिफिट्स तव्हां बि न वठो, असां बि नथा वठूं, इहे हेठां आम माण्हुनि खे ॾियो, इन्हनि जे फ़ाइदे लाइ बि कुझु कयूं। न जंहिंजे वोट ते ईंदा, जिन माण्हुनि खे जेको आहे कूड़ा आसरा दिलासा ॾेई करे ऐं उन्हनि को वोट वठी मथे ईंदा, उन्हनि जे लाइ त कुझु करिणो ई न आहे। उन्हनि खे ईअं ई जानवर पेट्रोल जो अघु हिकिड़ो दफ़ो ॿीहर वधी रहियो आहे, अञा बि चढ़ंदो त तव्हां सम्झो था त पाकिस्तान जूं मुआशी हालतूं अबतर थींदियूं ऐं ग़रीब अञा वधीक। साईं, जेकॾहिं हलो असां हिन ॻाल्हि खे नथा वठूं, असां चऊं था जेकॾहिं इंटरनेशनली तव्हांखे मार्केट प्राइसिस जे हिसाब सां तव्हांखे पेट्रोल वधाइणो थो पए, त तव्हां हिते जेके सहूलियतूं ॾेई सघो था उहे त ॾियो न। तव्हां हुकूमत क़ाइमु छाजे लाइ कई आहे? अब तव्हांजा मिनिस्टर, तव्हांजा MPA MNA छा में सॼो ॾींहुं जेके आहिनि बिज़ी हूंदा आहिनि, उहो कंहिंखे ख़बर न आहे छा कंदा आहिनि वेही करे। उहो रिज़ल्ट तव्हांजे बि साम्हूं आहे, असांजे बि साम्हूं आहे। उन्हनि खे वेहारियो, उन्हनि खे पाबंद कयो त वेही करे इहे 4-5 जेके इदारा आहिनि, जिन इदारनि जो डायरेक्ट माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां तालुक़ु आहे, जेके हर शइ उन्हनि ते वेही करे कंट्रोल करनि न। कैमरामैन जावेद घुञो, शबीर जोगी ऐं अमजद लगारीअ सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे। सदाईं।